एसपी साहब असांजे मथे ते हथ रखी ऐं कूड़ो दिलासो ॾेई असांखे माना चयो वियो त कैलाश कोहली जे लाश खे दफ़नाए अचो ऐं कैलाश कोहली जे कातिल खे मां 24 कलाक में गिरफ्तार करियां थो। हुकूमत आहे कोन, जिते हुकूमत न हूंदी, निज़ाम न हूंदो, कानून न हूंदो, उते त माण्हू इहे मरंदा न बेयारो मददगार ऐं उन्हनि जा वारस रोटनि ते वेहंदा। ई जागीरदार वडेरा ई जो सिस्टम जेतिरो ज़ुल्म करे सघिया तव्हां करे चुका आहियो। हाणे ॾिजो उन ॾींहं खां जॾहिं समूरा माण्हू तव्हांजे घटिन ते तव्हांजे ऑफिसनि में पुॼी तव्हांखे गलनि मां अची जलींदा। असांजो अॼु इहो मुतालबो आहे त कातिल खे गिरफ़्तार कयो वञे। 24 कलाक जो अल्टीमेटम ॾिनो तो उन ते पूरो करण न थिए। 24 कलाक गुज़री विया आहिनि, उहो ई धणो, उहे साॻिया माण्हू, उहो ई रोड। असां चऊं था एसएसपी बदीन अञा होश जा नाखून वठ, कैलाश कोहली के कातिल के गिरफ्तार कर। कैलाश कोहली जो कातिल है सरफराज निजामानी जेसी ताईं गिरफ्तार न थींदो असां भला हिते असांखे हफ़्तो वेहणो पए असां वेठा रहंदासीं। कैलाश कोहली जे कातिलन खे माण्हू मारण वदीन भरसां पीर चौक वटि नौजवान कैलाश कोहली जे कातिल सरफराज़ निज़ामानी जी गिरफ़्तारी लाइ धरणो जारी। वारिस औरतुनि ऐं ॿारनि समेत सियासी समाजी अॻवाननि जी वॾे अंग में शिरकत। जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ नारेबाज़ी। मक़तूल कैलाश जे पीउ चेतन कोहली मां मीरा ज़ाल लखीबाई पारां जवाबदार जी गिरफ़्तारी ताईं धरणो ख़त्म न करण जो ऐलान। कोहली इतिहाद जे अॻवान पहलाज कोहली लालचंद ऐं ॿियनि चयो आहे त एसएसपी बदीन 24 कलाकनि जी मोहलत वठण बावजूदि बास जवाबदार सरफराज़ निज़ामानी खे गिरफ़्तार न कयो। जवाबदार जी गिरफ़्तारी ताईं धरणो जारी रहंदो। सुभाणे ताईं जवाबदार गिरफ़्तार न थियो त बदीन ज़िले में हड़ताल कई वेंदी। सॼी सिंध में धरणा हया वेंदा। 3 ॾींहं अॻु पीरोला शारी भरिसां ॻोठु ॾाहो कोहली में झोपड़ी ठाहिण ते ज़मींदार सरफराज़ निज़ामानी पिस्टल जा फायर करे नौजवान कैलाश कोहली खे क़त्ल कयो हो। तलहार में भी नौजवान कैलाश कोहली के कातिल की गिरफ्तारी लाइ JUI पारां रैली कढी धरणो। मुफ्ती अब्दुल समद जमाली, मज़हर कहरी ऐं अब्दुल रहीम दलवानी, कारी अब्दुल रज़ाक जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में बड़चौक खां मेन टंडोबागो स्टॉप ताईं रैली कढी धरणो हयो वियो। JUI कारकुननि समेत सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि जी वॾे अंग में शिरकत। अॻवाननि चयो आहे त बदीन ज़िले में बदमनी चोट चढ़ी वई आहे। चोरियूं फुरूं ऐं झेड़ा मामूल बणिजी विया आहिनि। मंशियात खुलियाम विकिरो थी रही आहे। नौजवान कैलाश कोहली के बेगुनाह गोलियूं हणी क़त्ल कंदड़ जवाबदार सरफराज़ निज़ामानी के पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे। जल्द कातिल के गिरफ़्तार करे बेचैनी ख़त्म कई वञे। डिगरी में भी कैलाश कोहली के कातिल की गिरफ़्तारी लाइ कोहली बिरादरी पारां एहतजाज। अॻवाननि चयो त जवाबदार जल्द गिरफ़्तार न कयो वियो त एहतजाज जो दायरो सॼी सिंध ताईं वसी कयो वेंदो। तहरीक इंसाफ़ नेशनल एक्शन प्लान के समूरन 14 नुक़्तनि ते अमल दरामद कराइण जो मुतालबो करे छॾियो। ऑपरेशन लाइ KP असेंबली के एतमाद में वठण जो भी मुतालबो। PTI चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो आहे त तहरीक इंसाफ़ ऐं KP हुकूमत दहशतगर्दी के हर प्लेटफॉर्म ते मज़म्मत कई आहे। इहो चवण हक़ीक़त जे उबतड़ आहे त KP हुकूमत सहकार न पई करे ऐं इहो जुमिलो भी इंतिहाई नामुनासिब आहे त दहशतगर्द PTI वारनि खे छो टारगेट न पिया कनि। असांजो हमेशह मौक़िफ़ रहियो आहे त दहशतगर्दी ते सियासत न थियणु घुरिजे। तहरीक इंसाफ़ ऐं KP हुकूमत जी पहिरीं तरजीह पंहिंजे अवाम जी हिफ़ाज़त करणु आहे। इन ते को भी कंप्रोमाइज़ न कयो आहे ऐं न ई कंदासीं। असांजे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंसिस करे इल्ज़ाम लॻाइण मुल्क लाइ ज़हर कातिल आहे। उन खां पासो कयो वञे। सलमान अकरम राजा चयो त तहरीक इंसाफ़ दहशतगर्दनि जी हमदर्द न आहे। असांजो मौक़िफ़ आहे त अचो गॾिजी वेहो ऐं हिकमत अमली जोड़ियो। तहरीक इंसाफ़ खे KP में ऑपरेशन मंज़ूर न आहे। असां हिकु क़ौमी पॉलिसी ठाहिणु घुरूं था। असद कैसर चयो त असां पंहिंजे सूबे में दहशतगर्दी जो ख़ात्मो चाहियूं था। पॉलिसी में सूबाई असेंबली खे एतमाद में वरितो वञे। ऑपरेशन सां दहशतगर्दी ख़त्म न थी आहे पर अञा वधी आहे। तहरीक इंसाफ़ मुल्क जी वॾी पार्टी ऐं ॿधी जी अलामत आहे। तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ मुहिम मुल्क लाइ फ़ाइदेमंद आहे। वफ़ाक़ी हुकूमत हिकु भेरो ॿीहर तहरीक इंसाफ़ के ॻाल्हियुनि जी दावत ॾेई छॾी। वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर तारिक फज़ल चौधरी चयो आहे त डायलॉग कमेटी खे घुरिजे त PTI क़यादत खां मैंडेट हासिल करे। जेकॾहिं मैंडेट मिली वञे त हुकूमत ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। ॻाल्हियूं सियासत जो ॿियो नालो आहे। वज़ीर आज़म 5 भेरा ॻाल्हियुनि जी दावत ॾेई चुको आहे। असां ॻाल्हियुनि जे हक़ में आहियूं। को अहिड़ो मसइलो न आहे जेको ॻाल्हियुनि ज़रिए हल न थी सघे।
एहतजाज के नाले ते रियासत के यकमाल बणायो वियो आहे। कुछ माण्हुनि मज़हब के नाले ते फितने के पखेड़ियो। फितने के फण चिथण में उलमा कराम की मदद घुर्जे। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ जो लाहौर में तकरीब के ख़िताब। मरियम नवाज़ चयो त कुछ माण्हुनि मज़हब के नाले ते नफ़रतूं पखेड़ियूं। मज़हबी नफ़रत ऐं माण्हुनि खे विरहाइण ख़िलाफ़ आलिम किरदार अदा कनि। असां ज़ालिम माफ़िया लाइ पंजाब की ज़मीन सोड़ी करे छॾी आहे। कंहिं फितने के पखेड़ण की इजाज़त न ॾींदासीं। रियासत शहीदनि जे खून जो हिसाब वठंदी। फील्ड मार्शल आसिम मुनीर चयो आहे त क़ौमी सलामती के ख़तरनि के हवाले से ज़ीरो टॉलरेंस पॉलिसी है। पाक फौज हर किस्म के चैलेंजेस के मुंहुं ॾियण लाइ पुरज़म है। ISPR मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर पारां लाहौर गैरिज़न जो दौरो, ऑपरेशनल तैयारियुनि ते ब्रीफिंग। फील्ड मार्शल फॉर्मेशन के इंतजाम हेठ तरबियती मशक़ुनि जो जाइज़ो वरितो। मुस्तक़बिल जी जंगनि बाबत तैयारियुनि ऐं जिद्दत ते ज़ोर। चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर जवाननि ऐं ऑफिसर्स के खिताब कंदे चयो त ख़ुद मुख्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जो तहफ़्फ़ुज़ पाक फौज जो पहिरियों मिशन है। पाक फौज मुल्क की ख़ुद मुख्तियारी, इलाक़ाई सलामती ऐं इस्तेहकाम के तहफ़्फ़ुज़ लाइ साबित कदम है। पाक फौज आला मयार नज़्म ऐं ज़ब्त समेत बेलोस क़ौमी ख़िदमत के हथी ॾेई रही है। जवाननि की जिस्मानी फिटनेस ऐं मोराल तरजीह करार। सिंध लाइ नासूर बणिजी वियल बिरादरी तकरारनि अॼु वधीक ॿ क़ीमती जानियूं ज़ाया करे छॾियूं। मदे जी भरिसां ॻोठ ड्रिगपुर में कल्होड़ा जुनेजा धुरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿीहर भड़की थियो। हथियाबंदनि गोलियूं हणी अलयार ऐं संदसि घरवारी सालिया नारेजो खे क़तल करे छॾियो। वाक़े बाद हथियाबंद फरार। इलाक़े में ॾका जुनेजा धुर जे कुर्बान जुनेजो ऐं ॿियनि चयो आहे त कल्होड़नि ऐं नारेजनि गॾिजी ॻोठ ते हमलो कयो। क़तल कयल ज़ाल मुड़ुस साम तौर तरसियल हुआ। वाक़े जो केस दाख़िल करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। कल्होड़ा जुनेजा धुरनि में हलंदड़ तकरार तां औरतुनि ऐं ॿारनि समेत 46 ॼणा क़तल थी चुका। ठरी मीरवा भरिसां 2 नींगर तशद्दुद करे क़तल। लाश सुरा थाणे जे हद मां हथ। ॻोठ सैफल चन्ना वासी नींगर अजीब रहमान पुट वली मोहम्मद चन्ना ऐं संदसि मारोट अली रज़ा चन्ना 2 ॾींहं अॻु काठियूं करण विया हुआ। वारसनि जो चवणु आहे त ॻोल्हा बावजूद नींगरनि जो ॾस पतो न पइजी सघियो हो। अॼु तशद्दुद थियल लाश मिलिया आहिनि। शफ़ाफ़ जांच करे इंसाफ़ करण जो मुतालबो। पुलिस जो चवणु आहे त लाश पोस्टमार्टम लाइ नारो अस्पताल मुंतक़िल कया आहिनि। वाक़े की जांच कई वञे। कराची में पसंद की शादी कंदड़ ज़ाल ऐं मुड़ुस क़तल। लासी ॻोठ मां लतीफ़ा मक्सी ऐं नसरुल्ला लांगो जा लाश हथ। पुलिस मूजिब नसरुल्ला ऐं लतीफ़ा पसंद की शादी कई हुई। औरत के गलो कपे क़तल कयो वियो। संदसि मुड़ुस नसरुल्ला के गोलियूं हयूं वियूं। वाक़े वारे हंध तां वधीक शाहिदियूं गॾु करण लाइ क्राइम सीन यूनिट खे तलब कयो वियो आहे। कंदकोट में जमात इस्लामी के सॾ ते बंद पियल सरकारी स्कूल खोलवाइण लाइ एहतजाज। घंटा घर का प्रेस क्लब ताईं रैली करी वई। मोहम्मद यूसुफ, गुलाम मुस्तफ़ा मीरानी, हाफ़िज़ नसरुल्ला चन्ना ऐं ॿियनि अॻवाननि चयो त सिंध में तालीम खे तिजारत बणायो वियो आहे। लखे मासूम ॿार तालीम खां महरूम आहिनि। हज़ारे स्कूल बंद पियल आहिनि। बंद पियल स्कूल खोलवाए ॿारनि खे मुफ़्त तालीम ॾियण जो मुतालबो।